मास परिषद। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवत गीता अध्याय 6। भगवान चयो, जेको कर्म जे फल जी चाइना न रखी, लाज़मी कर्म करे थो, उहो ई सन्यासी योगी आहे। जेको अग्नि हवन यज्ञ ऐं ॿी क्रिया छॾे थो, उहो पुरुष सन्यासी या योगी नाहे। हे अर्जन, जंहिंखे सन्यास चवनि था, उनखे तूं यज्ञ ॼाण, छो त संकल्पनि जे त्यागण खां सवाइ को बि योगी नथो थिए। जेको मुनि योग थो चाहे, उनखे निष्काम कर्म करणु घुरिजनि। ईअं चयल आहे, योग में रतन लाइ शम यानी शांती ऐं संकल्पनि जे त्याग जो उपाउ ॿुधायल आहे। उहो जॾहिं योगी इंद्रियनि ऐं कर्मनि में दिलि नथो धारे, संकल्पनि जो त्यागी थिए थो, तॾहिं उन योगीअ खे योग में पहुतल चइजे थो। अहिड़ो उहो योगी थिए थो। पंहिंजे आत्मा जो आत्मा सां उधार करणु घुरिजे, आत्मा जो घात न करणु घुरिजे, छो त आत्मा पाण ई पंहिंजो मित्र आहे, पाण ई वेरी ईअं सम्झणु घुरिजे। उहो पंहिंजो पाण मित्र आहे, जंहिं मन खे जीतियो आहे। जंहिं मन खे जीतियो न आहे, तंहिंजो आत्मा दुश्मन आहे। जंहिं पाण खे शांत कयो आहे ऐं जो सॼी कोशिश सुख दुख मान अपमान में सम आहे। जंहिं पंहिंजूं इंद्रियूं जीतियूं आहिनि ऐं उहो पुरुष ज्ञान विज्ञान करे ढावल आहे। जंहिं लाइ मिट्टी पथर ऐं सोन हिकु जहिड़ा आहिनि, उहो मनुष्य योग खे पहुतल चयो वियो आहे। जेको प्यारनि मित्रनि परावनि वेरनि ऐं साधनि ऐं पापियुनि में समान बुद्धीअ वारो आहे, अहिड़नि गुणनि वारे मनुष्य खे श्रेष्ठ योगी ऐं उत्तम पुरुष कयो वियो आहे। योगीअ खे खपे त वासनाऊं ऐं लालच छॾे मन खे रोके, अकेलो एकांत स्थान में वेही योग जी साधना करे। अहिड़ो हंधु साफ़ हुजे ऐं तमामु ऊचो न हुजे, न हेठां हुजे, उते मृगशालाए विछाए करे पोइ अचल आसन बणाए आसन ते वेही पोइ मन ऐं दिलि खे पंहिंजे वस में बि करे। अंतकरण जे शुद्धीअ लाइ योग जो अभ्यास करे। उनखे घुरिजे त शरीर मथो ऐं छाती सिधी अचल करे, नक जे नासुनि जे चोटीअ में नज़र रखे, ॿिए पासे नज़र न करे। उनखे घुरिजे त बेडपो बणिजी दिलि खे हिकदमि शांति करे। अहिड़ी रीति उहो योगी सदाईं मन खे रोके परम शांति निर्वाण पद खे प्राप्त थो करे। पर हे अर्जुन, उहो योग न घणो खाईंदड़नि खां ऐं असुर न खाईंदड़नि खां, न घणी निंड कंदड़नि खां, न बिल्कुलु निंड न कंदड़नि खां सिद्ध थिए थो। जंहिंजो खाधो ऐं मिदर ठीकु आहिनि, जेको कर्म ठीकु करे थो, जेको निंड करण ऐं जाॻण में बि ठीकु आहे, तंहिंजो योग सिद्ध थिए थो। जॾहिं चित आत्मा में पूरी रीति स्थित थी वञे थो, तॾहिं उहो सभिनी कामनाउनि खां छुटी वञे थो। उनखे योग में पूरो चइजे थो। जिते हवा न आहे, उते ॾीए जी लाट नथी लुॾे। अहिड़ीअ तरह आत्मा जे योग में लॻल योगीअ जो चित नथो लुॾे। जिते योग अभ्यास सां चिंत शांत थी वञे थो, जिते आत्मा परमात्मा जो साक्षात्कार करे प्रसन्न रहे थो,
जो अखुट आनंद इंद्रियुनि ज़रिए प्राप्त थिए नथो, पर उहो शुद्ध सूक्ष्म बुद्धीअ द्वारा हासिलु थिए थो। संसार रूपी दुख जो संजोग टोण योग आहे, ईअं ॼाणणु खपे। उहो योग उत्साह भरे चित सां ऐं निश्चय सां पोइ करणु खपे। योगी संकल्प में पैदा थींदड़ कामनाउनि खे वस में करे वैराग खे प्राप्त करे, धीरज सां मन खे आत्मा में स्थित करे। ही न टिकंदड़ मन जंहिं विषय ॾांहुं वञे उनखे रोके वस में करे, छो त जंहिंजो मन शांति आहे ऐं पाप खां आजो आहे, जंहिंजो रजो गुण शांति थी वियो आहे, अहिड़े ब्रह्म रूप योगीअ खे तमामु उत्तम आनंद प्राप्त थींदो आहे। पाप खां परे योगी आत्मा खे परमात्मा में लॻाए ब्रह्म प्राप्ति रूपी अनंत आनंद पाए थो। जंहिंजो मन योग युक्त थी वियल आहे, उहो योगी सभिनी प्राणनि में आत्मा खे ॾिसे थो, जेको सभिनी खे आत्मा में ॾिसे थो, जेको सभिनी में मूंखे ॾिसे थो, जो हर चीज़ में मूंखे ॾिसे थो, सो मुंहिंजे नज़र खां परे थिए नथो। मां बि उनजे नज़र खां परे नथो थियां, हरदम उनजे नज़र में रहां थो। जेको योगी सभिनी जीवन में हिक खे वसंदड़ ॼाणे मूंखे जपे थो, अहिड़ो श्रेष्ठ योगी सभिनी कमनि कंदे बि मूं में वसे थो। हे अर्जन, जेको सभिनी खे पाण जहिड़ो पसे थो, सुख दुख समान सम्झे थो, उहो योग उत्तम आहे। अर्जन चयो, हे मधुसूदन, हीउ समानता रूपी योग जो तव्हां चयो आहे, मन जे चंचल हुअण करे ॾिसणु मुश्किल आहे, छो त हे कृष्ण मन ॾाढो चंचल ऐं ॾिंगो आहे ऐं तमामु बलवान पिणु आहे। उन करे उनखे रोकणु ईअं ॾुखियो आहे जीअं हवा खे रोकणु ॾुखियो आहे। श्री भॻवान चयो, हे वॾनि ॿाहुनि वारा अर्जन, मन बराबरि ॾुखाईअ सां वस में ईंदो आहे, पर हे कुंती पुत्र, उनखे अभ्यास ऐं वैराग सां वस में करे सघिबो आहे। जेको मन खे वस में नथो करे सघे, उन लाइ योग करणु मुश्किल कमु आहे, पर जो साधना कंदे रहे थो, तंहिं लाइ उहो सवलो आहे, अहिड़ो मुंहिंजो मत आहे। अर्जन चयो, हे कृष्ण, जंहिंजो मन वस में न आहे, जंहिंजो मन श्रद्धा हूंदे बि योग खां भटकियल आहे, उहो योग सिद्धीअ खे न पाए कहिड़ीअ गतिअ खे प्राप्त कंदो आहे। हे महाबाहु कृष्ण, छा उहो ब्रह्म प्राप्तिअ जे मार्ग में भटकियल कर्म ऐं ज्ञान योग खां विष्ट थियल नास न थी वेंदो आहे? हे कृष्ण, तूं इहो संसो टोड़े सघीं थो, तोखां सवाइ ॿियो को बि हुन संशय खे निवृत्त करण वारो न आहे। श्री भॻवान चयो, हे पार्थ, उन योग भ्रष्ट पुरुष जो लोक परलोक में नाश नथो थिए, छाकाणि हे प्यारा, कल्याण लाइ साधन करण वारो दुर्गतिअ खे असुल प्राप्त नथो थिए। उहो ई योग भ्रष्ट पुंज वारनि लोकनि खे प्राप्त करे उते घणो समो रहे थो, को कंहिं पवित्र घर में जनम वठे थो या ज्ञानवान योगीअ जे कुल में जनम वठे थो। हे कौरव नंदन अर्जन, उते नए जन्म में अॻिले शरीर में कयल साधननि जे बुद्धीअ खे प्राप्त करे थो ऐं वधीक सिद्धि हासिल करण लाइ वधीक अभ्यास ऐं कोशिश बि करे थो। अॻे अभ्यास सां विषयनि में न फासी भगवत ॾांहुं अवश्य छिकिजे वञे थो, याने वेदनि में बयानु कयल यज्ञ हवन वग़ैरह करणु लाज़मी सम्झे नथो। अहिड़ो योगी घणा यतन करे पाप रहित थी अनेक जन्मनि में कयल कोशिश सां मुक्ति पाए थो। उहो तपस्वीअ खां बि श्रेष्ठ आहे, ज्ञानीअ खां उत्तम आहे, निष्काम कर्म कंदड़ खां बि वॾो आहे। उन करे अर्जन, तूं योगी थी
सभिनी योगिन में भी जो को योगी मुँह में आत्मा सा लगो रहे तो श्रद्धावान थी मुंहिंजो भजन करे थो उनखे मां उत्तम मञा थो। ओम तत्सत। उत्तम संयम योग नाले 6हों अध्याय पूरो थियो।